मुफ्ती साहब डॉक्टर ज़ाकिर नाइक पाकिस्तान आयो आहे, छा इन जा बयान ॿुधणु सही आहिनि? डॉक्टर ज़ाकिर नाइक जे बयान ॿुधण खां पहिरियां हिकिड़ो उसूल हमेशह ज़हन में रखो। जॾहिं बि को माण्हू कंहिं ज़रूरत जे लाइ कंहिं शख़्स ॾे वञे थो त पहिरियों ॾिसो मुंहिंजी ज़रूरत छा आहे, ॿिए नंबर ते ॾिसो त जंहिं ॾे मां वञा थो छा इहो मुंहिंजी ज़रूरत पूरी कंदो, पोइ उन ॾे वञो। जेकॾहिं तव्हांखे दुनिया जे अंदरि जेका बि मज़हब आहिनि उन्हनि जे बारे में ॼाण वठणी आहे त ईसाई कीअं आहिनि, यहूदी कीअं आहिनि, हिंदू कीअं आहिनि, वाणिया कीअं आहिनि, इन्हनि जो मज़हब कीअं आहे, इन्हनि मां सभिनि खां सचो केरु आहे, त इन जी ॼाण तव्हांखे मिलंदी डॉक्टर ज़ाकिर नाइक। उतां तव्हांखे बहितरीन ॼाण मिलंदी, छो त उनखे अल्लाह साईं इन अदियाने बातिला जो वॾो इल्मु ॾिनो आहे। ईसाइनि खे ईसाइनि जी किताब मां हवाला ॾींदो, यहूदिन खे यहूदिन जी किताब मां, हिंदुनि खे हिंदुनि जी किताब मां। इहा वॾी हिकिड़ी महारत आहे। बाक़ी शरीयत जा मसला डॉक्टर ज़ाकिर न ॿुधाईंदो। इन्हनि मञा सचो मज़हब कहिड़ा, सचे मज़हब जी शनाख़्त तव्हांखे डॉक्टर ज़ाकिर नाइक ॿुधाईंदो। हर शख़्स जी पंहिंजी हिकिड़ी फील्ड हूंदी आहे, माण्हू उन शख़्स मां उन जी फील्ड जे बारे में फ़ाइदो हासिल करे। अॻ में कुझु वक़्तु पहिरियां, कुझु साल पहिरियां डॉक्टर ज़ाकिर नाइक पंहिंजे बयानात में कुझु मसला छेड़ींदो हुयो ऐं उन्हनि मसलनि में गड़बड़ कंदो हुयो। पोइ अकाबिरीन उलमा इकराम उनखे वञी करे मना कयो त बाबा जेकी तुंहिंजी फील्ड आहे तूं उहा संभाल, तूं पंहिंजी फील्ड खां हेॾे होॾे न वञ, पंहिंजी पटड़ी कोन लहो। ऐं उन अकाबिरीन जी ॻाल्हि ते अमल कयो। उन खां बाद अॼु ताईं उन कंहिं बि तक़रीर में शरीयत जो मसलो न छेड़ियो आहे। सिर्फ़ु पंहिंजी फील्ड जे एतबार सां माण्हुनि खे मुतमइन कंदो आहे, तव्हांजो मज़हब जेको आहे हक़ न आहे, इस्लाम हक़ ते आहे। माण्हू मुस्लमान बि थींदा आहिनि, पंहिंजी फील्ड में उहो क़ाइमु आहे। इन करे उलमाए देवबंद या जेके बि अकाबिरीन आहिनि उहे उन सां हाणे मुतफ़िक़ आहिनि, कोई इख़्तिलाफ़ न आहे। अॻ में इन मसइलनि जे करे उन सां इख़्तिलाफ़ कंदा हुया त तुंहिंजी जेकी फील्ड आहे तूं उन में रहो, ॿी फील्ड में जेको आहे जंग न आहे। मसाइल में हिकु दफ़ो इन इहो मसइलो बि बयानु कयो हो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत सिर्फ़ु इबादत में ज़रूरी आहे। जेके बि इबादत जा मामलात, नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, इन शइ में असां नबी साईं जे ताबेदार आहियूं, बाक़ियुनि शयुनि में ताबेदार न आहियूं। इहो इन्हनि जी फतवा हुई। मसलन असांजो नज़रियो छा आहे त असां नबी साईं जा उम्मतियूं, हर शइ में असां नबी साईं जी इताअत कंदासीं, चाहे लिबास हुजे, चाहे मानी खाइण हुजे, चाहे कारोबार हुजे, चाहे टोपी हुजे, चाहे दाढ़ी हुजे, चाहे हर शइ में, घुमण में, ॻाल्हाइण में, नमाज में, इबादत में, रहण में, हर शइ में नबी साईं जी इताअत असांखे करणी आहे। जीअं नबी साईं लिबास पातो असांखे उहे पाइणो आहे। त इहा हिकिड़ी इताअत ऐं इहा मुहबत जी दलील आहे, नबी साईं सां मुहबत जी दलील आहे। पर उनजो नज़रियो इहो हो त नबी साईं जी इताअत लिबास में ज़रूरी न आहे, इन करे उहो पाण बि पैंट शर्ट पाईंदो, हाणे बि शायदि पाईंदो आहे। त उनजो पंहिंजो इहो हिकिड़ो नज़रियो आहे त लिबास में या खाइण पीअण में नबी साईं जी इताअत ज़रूरी न आहे। अहिड़ा खोड़ मसला उनजा अहिड़ा हुया जंहिं ते उलमा इकराम उनखे मुतनबे कयो, पर हाणे अहिड़ा मसला उहे बयानात में न कंदो आहे। इन करे उनखे ॿुधणु बिल्कुलु जाइज़ आहे, को मसलो न आहे।